पर हकीकत में हुसैन जंग भी अहिड़ी जिंदगी हासिल करे वियो जो हुसैन अॼु तव्हां असां वटि ज़िंदा आहे। हज़रत इमाम हुसैन आले मकाम बा इख्तिलाफ रवायात चोटीह हज पंध कया। अब घणा हज? 34। मदीने खां हलंदो हो, मक्के पंध ईंदो हो, पंहिंजा गुलाम पंहिंजा साथी गॾु हूंदा हुआ। 56 साल जी उमिरि में को रमज़ान न गुज़रियो जंहिंजा रोज़ा हुसैन न रखिया हुजनि। 56 साल जी उमिरि ताईं का नमाज़ हुसैन क़ज़ा कान कई आहे। ऐं आख़िरी हज जॾहिं पाण हज जो उमिरि जो इहराम बधाई हज जी उमिरि जे लाइ जंहिं तवाफ़ शुरू कई, साथियुनि अर्ज़ कयो, या सय्यदी, ए असांजा आका, हिन हज जे मौक़े ते हिन तवाफ़ जे दौरान दुश्मन तव्हांजे मारण जे लाइ हिन तवाफ़ में शरीक थी चुका आहे। मुसलमान भाइरो, वरी ज़ुल्म ऐं सितम जी ॻाल्हि आहे जेको हुसैन 34 हज पंध करे मदीने खां मके ताईं पंध करे अचे। अॼु उहो हुसैन हज जी उमिरि जो इहराम वठी काबे जो तवाफ़ करे रहियो आहे ऐं कलमे पढ़ण वारा उन काबे जे तवाफ़ में शामिल थी चुका आहिनि त हुसैन खे इन चाहे त ई क़त्ल करणो आहे। जॾहिं इहा ख़बर मुंहिंजे आका करबला जे मुसाफ़िर हुसैन खे पई त हुसैन जे अखियुनि मां लुड़क किरी पिया, रोई चवण लॻो, मौला, हे तुंहिंजा बंदा हिन हद ताईं पहुची चुका आहिनि जो हिन काबे जे हरम में त काफ़िर खे बि नाहे मारबो, हे त तुंहिंजे कुलनि जे स्वार हुसैन खे मारण जे लाइ काबे जे अंदर अची चुका आहिनि। मुसलमानों, हुसैन जो कर्ज़ तव्हां ते ॾाढो ॾुखियो अथव। इहो बिल चैन लेकिन पचाए नसां तव्हां तो कर्ज़ हुसैन जो न लहंदो। मां त चवां थो सॼी ज़िंदगी नमाज़ुनि में गुज़ारे छॾ, पर हुसैन जो कर्ज़ कॾहिं बि कोन लहंदो। और मुसलमान, अॼु कंहिं हिकिड़ो हज कयो आहे, 5 हज कया आहिनि, उनखे उन ते नाज़ आहे। मां हेतिरा हज कया आहिनि, कंहिं मस्जिद ठहिराई आहे, उनखे उन ते नाज़ आहे। मां हेतिरियूं मस्जिदियूं ठहिरायूं हुयूं, पर हुसैन 34 हज पंध कया। जेॾी महिल इहा ख़बर पई त मुंहिंजे पुठियां ज़ालिम मूंखे शहीद करण जे लाइ पहुता आहिनि, ख़बर हुयसि ज़ुबान सां रुॻी हा कंदुसि त मां यज़ीद खे मञा थो, कुझु बि कोन थींदो, हीअ ज़िंदगी वरी सुखनि जी गुज़ारींदुसि। पर उते जो उते ॿाहिरि निकिरी इहराम लाहे रोई थो चवे रब खे, जे तुंहिंजा बंदा हज नथा करण ॾियनि त मां हुसैन यज़ीद खे मञण लाइ तयार न आहियां। पर मौला, मां अॼु हज नथो करे सघां, मुंहिंजे नाले जा उम्मती हज करण आया आहिनि, पर मुस्तफ़ा जे कुलनि जो सवाल अॼु इहराम लाहियूं बग़ैर हज करण जे वापसि पहुचंदो वञे। बाबा साईं, हुसैन करे हिक मौलवी जो नालो न आहे। हुसैन कहे इन्हें तस्वीर पढ़ने वाले बुजुर्ग जो नालो ना है। हुसैन
इबादत पे नाज करे हा चवे हा मां चौटी हज बंद